नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जे मशवाणी महले में मुतनाज़ प्लाट जे मालिकीअ तां शिकत हाणे तेज़ थी वई आहे। मदई सां तालुक़ रखंदड़ PIA डिपार्टमेंट जे मुलाज़िम सैयद कादिर दाद शाह जी सिस्टर प्लाट जे मालिकी जी दावा कंदे प्लाट ते तमीराती कमु शुरू करायो त मशवाणी बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ लाला एजाज शाह, अकबर शाह, ताजल शाह, मस्जिद जे पेशमा मौलाना हिज़्बुल्लाह नक्शबंदी समेत वॾे तइदाद में माण्हुनि मज़कूर प्लाट के दावेदारनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मदई जी थाने ते पहुची FIR लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। थाने ते जमा करायल दरख़्वास्त में दरख़्वास्त गुज़ारनि लाला एजाज शाह मशवाणी, अली अकबर शाह, नूरदीन शाह, इम्तियाज़ शाह, जामे मस्जिद रामानी के इमाम मौलाना हिज़्बुल्लाह नक्शबंदी समेत 25 ॼणनि दरख़्वास्त में जणायो आहे त मज़कूर प्लाट जेको एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जे बंगले रामानी मस्जिद के विच ते ख़ाली पियल आहे उहो सरकारी आहे, जैसे गुज़रियल 100 सालनि खां पाड़े वारा पंहिंजी सहूलियत ऐं लंघ लाइ इस्तेमालु कंदा आया आहिनि। तंहिं इफ़्तिख़ार शाह, मुश्ताक शाह ऐं ॿिया DC शिकारपुर सां मिली भगत करे कब्ज़ो करे रहिया आहिनि। उन लाइ DC शिकारपुर समेत मज़कूर कब्ज़ागीरनि खिलाफ़ FIR दाख़िल कई वञे। ॿिए पासे प्लाट जी मालिकी जी दावा कंदे तामीराती कमु शुरू कराईंदड़ मैडम ऐं इफ़्तिख़ार शाह, लाला इसरार शाह ऐं ॿियनि चयो त प्लाट असांजी मिल्कियत आहे, मस्जिद भी असांजे वॾनि ठहिराई हुई, जंहिंजा मुकम्मल कागज़ भी असां वटि आहिनि। असां पंहिंजे प्लाट ते तामीराती कमु कराइणु घुरूं था, पर कुझु शरपसंद अनासर कम में रुकावटूं विझी रहिया आहिनि, जीअं त ॿिन्ही धुरियुनि पारां पंहिंजे मुक़फ़ तां न हटणु तोड़े सख़्तु तलक़ कलामी ऐं झेड़े खां पोइ इंतिज़ामिया हरकत में ईंदे हलंदड़ तामीराती कमु बंदि कराए छॾियो आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि पारां इम्कानी झेड़े खे मद्देनज़र रखंदे तुर्त नोटिस वठंदे अॼु ॿिन्ही धुरियुनि खे SSP शिकारपुर तलब करे वरितो आहे। नाज़रीन अचो त सचाई न्यूज़ पारां ॿिन्ही धुरियुनि खां वरितल लाइव मौक़िफ़ अव्हां खे ॿुधायूं। रिकॉर्ड रेवेन्यू उन जे बावजूदि सिफारिश वारा माण्हू बेगुनाह असांजो कमु पुलिस बंदि करे मोकिले असां सां नाजाइज़ी था करनि। असां चऊं था त कंहिंखे बि जेके रेवेन्यू रिकॉर्ड हिन प्लाट जो आहे त उहो पेश करनि, न रेवेन्यू रिकॉर्ड था खणी अचनि। उन जे बावजूदि हाणे पुलिस जे ज़रिए तव्हां ॾिसो था, हाणे पुलिस जे ज़रिए असांखे हिसाइनि था। असां इहो था चऊं त असां रेवेन्यू रिकॉर्ड असां वटि बि आहे, तव्हां बि खणी अचो। जेके एतिरा प्लाट आहे इहो कादिर दाद शाह जो आहे, मां हुनजो मैनेजर आहियां, उनजी ॿी मिल्कियत बि संभालंदो आहियां। हिन प्लाट ते बि मां ई कमु हलायो आहे। हिन जो असां वटि जेको आहे खातो आहे 10,181 फुटनि ते मुश्तमिल आहे। हीउ प्लाट 452 नंबर आहे। इन जो जेको आहे दख़ल ख़ारिज जो उहो मस्जिद जो जेको रस्तो आहे उहो बि असां छॾियो आहे। बाक़ी असांजो हक़ु आहे, अबेदा ॾे खां असांजो प्लाट आहे, उन प्लाट जो कब्ज़ो बि असां वटि आहे, खातो बि असां वटि आहे। बाक़ी कंहिंखे बि एतिराज़ आहे हिन प्लाट ते डॉक्यूमेंट्स वग़ैरह अथसि उन वटि त उहो भली खणी अचे पेश करे। कंहिं बि ऑफिसर वटि अचे, रेवेन्यू ऑफिसर वटि अचे त बाबा त मुंहिंजो प्लाट आहे, पंहिंजे डॉक्यूमेंट्स खणी अचे, असां बि पंहिंजो रेवेन्यू रिकॉर्ड उनजे साम्हूं पेश कंदासीं। अदा ही प्लॉट जेको आहे असांजे ॾाॾे जे ज़माने जो आहे। असांजे ॾाॾे जो हुयो, ॾाॾो वफ़ात करे वियो, उनजा 3 पुट हुया। 3 पुटनि में 2 पुट वफ़ात करे विया आहिनि ऐं हिकिड़ो जेको हयात आहे मुंहिंजो बाबा साईं आहे। त बाबा साईं उनजो लीगल वारिस आहे प्लॉट जो, मिल्कियत जो। उन पंहिंजी मिल्कियत जेका इहो प्लॉट आहे पंहिंजे पुट जे नाले सैयद कादिर दाद शाह जे नाले सां कयो आहे। बाक़ी इहो प्लॉट जेको आहे असांजो ख़ानदानी प्लॉट आहे। असां पाण में मतिलबु हिकिड़ी यूनिटी सां रहूं था, पर पूरो ख़ानदान जेको आहे, मुंहिंजो हस्बैंड जेको आहे, मां बि US सिटीज़न आहियां, मुंहिंजो हस्बैंड बि US सिटीज़न आहे। त उहो हिन वक़्तु रिटायर थियण वारा आहिनि। प्लान करनि था त असां मदेजी में अची पंहिंजे ॻोठ में थोरो वक़्तु गुज़ारियूं असां अची करे। पोइ मां इन सिलसिले में आई हुअमि, घर जी बि थोरी रिपेयर करायमि। मां चयो ॿाहिरि बि थोरी कंस्ट्रक्शन शुरू कराई, जीअं उताक शुरू करायूं। त मूंखे ख़बर न आहे त माण्हुनि खे मतिलबु त इहो छो महसूसु थियो त हीअ जेका प्रॉपर्टी आहे इहा गवर्नमेंट जी आहे। हालांकि असां वटि लीगल डॉक्यूमेंट्स आहिनि, सभिनि खे ख़बर आहे इहा प्रॉपर्टी असांजी आहे। मूंखे लॻे थो असांजा कुझु ई पंहिंजा ई माण्हू मतिलबु इहो न पिया चाहिनि, छो जो उनजो हुयो त असां इन प्रॉपर्टी खे रहनि कोन था हिते, कोई इंट्रस्ट न आहे हिते हिननि जो, असां इन प्रॉपर्टी खे पंहिंजे मतिलबु हथियाए छॾियूं। मतलब उन्हनि जी छा इंट्रस्ट आहे हिन प्लाट ते जो एतिरो हू ज़ोर ॾियनि था, ऐं केरु आहिनि उहे माण्हू जेके हिन प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था? इनमें मां चवां थी त मतिलबु लॻे ईअं थो मूंखे, जेको अॼु मां ॾिठो सीन जेको थियो आहे, जेको ॿार मूंखे लॉक कयो वियो दरवाज़े पंहिंजे कोर्ट जे अंदरि, ताला ॾिना विया जीअं ॿाहिरि न निकिरे। जेके मुंहिंजा कमु करण वारा उनखे ज़दोकोप कयो वियो, उनखे हैरेस कयो वियो आहे। ऐं जेके माण्हू वेठा रहिया, जेके 50 खां 60 माण्हू हुया, उहे SPP मोहम्मद शाह जी उताक में वेठा रहिया। उतां प्लान करे अचनि पिया, असांखे धमकाइनि पिया, नेट मां तालो पंहिंजो भनाए करे ॿाहिरि निकिरमि। मां चयो मूंखे ख़बर त पए थिए छा थो।
अगरि कंहिंखे कोई तकलीफ़ आहे, कंहिंखे प्रॉब्लम आहे, अची करे मूंसां ॻाल्हायो अंदरि घर में, मां मुंहिंजा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि सभिनि जे लाइ। पर तव्हां ईअं उथी करे तव्हां उनखे कीअं कयो था, माण्हुनि खे, मुंहिंजे मुलाज़िमनि खे मारियो था, धिका था ॾियो, काफ़ी कुझु कयो थिए, मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं कयो अथनि। तंहिं ते मूंखे इलाही कावड़, हालांकि असांजा सुठा टर्म्स हूंदा नंढे लाइक़ो में, मूंखे ख़बर न आहे त थियो छा आहे। मतिलबु हर कोई पावर में अचण खां पोइ थोरो थी वञे थो, करप्ट थी जेको कुझु थी वञे थो, पर मूंखे ख़बर न आहे। पर हर कंहिंखे पंहिंजी लालच लॻे थी। हिते त जेके मौजूदु माण्हू आहिनि, कुझु महले जा बि माण्हू आहिनि जिन जो पीर मोहम्मद शाह या दुर मोहम्मद शाह सां को बि तालुक़ु नज़र नथो अचे, पर उहे माण्हू बि एहतजाज में मौजूदु हुया जिन जी डिमांड आहे त हिते माना असांजो रस्तो आहे ऐं रस्ते ते मैडम जेको आहे उहो कब्ज़ो करे रही आहे। भाउ रस्तो कंहिंजो बि न आहे, इहो प्लॉट आहे। मतिलबु जेका मस्जिद ठाराई वई उहा मुंहिंजे ॾाॾा साईं ठाराई हुई मस्जिद जेका आई, ठीकु आहे। पोइ उहो असां मस्जिद जो असां उनखे रोकियो न आहे। मस्जिद लाइ असां उनखे 7 फुट चिकड़ी घिटी ॾियूं था जंहिंमें त वञी सघनि था, नमाज़ पढ़ी सघनि था। बाक़ी ॿियो प्लॉट जंहिं ते असां ओताक ठाहिण जी कोशिशि कयूं था, थोरो पार्किंग उनमें ठाहिणु चाहियूं था, उहो असांजो पंहिंजो ज़ाती प्लॉट आहे। प्लॉट जो जेको तव्हां वटि डॉक्यूमेंट आहिनि उहो फारम 7 आहे या विलेज फारम नंबर 2 आहे, कहिड़ा तव्हां वटि माना कागज़ात आहिनि? इहो मूंखे ख़बर आहे, उन मां वई हुयमि SP ऑफिस, मूंखे जेको फार्म 7 ई हुयो, मूंखे लॻे थो फार्म 7 ई हुयो। ऐं छो जो मूंखे एतिरो अंदाज़ो न हो त एतिरो रिज़िलेंस थी सघे थो माण्हुनि जो असांजे ख़िलाफ़ु। इन खां रहूं न पिया। मुंहिंजो हस्बैंड जेको अमेरिका में रहंदो आहे, मतिलबु 50 साल खां मथे थी वियो, हाणे उहो रिटायर थियण वारो, त चयो त मां हली पंहिंजो कुझु अर्सो पंहिंजे ॻोठ में वञी गुज़ारणु चाहियां थो। त इन सिलसिले में मां पहिरियां आई हुअमि त घर जी बि थोरी रिपेयर करायां, हिते ओताक बि ठारायूं, त उहे असां इन सिलसिले में पंहिंजी बाउंड्री वॉल कढायूं पिया ऐं मस्जिद खे असां बाक़ाइदा हिकिड़े क़िस्म जी 7 फुटनि जी घिटी ॾियूं पिया, जंहिंमें त नमाज़ वारा अची करे नमाज़ पढ़ी सघनि पिया। जेको हीअ जेको महले वारनि जी डिमांड आहे त हिन तरफ़ तव्हां घिटी ॾियो, त उन हवाले सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? त इन सिलसिले में असां पहिरियों सोचूं पिया, मुंहिंजो हस्बैंड ऐं मां सोचूं पिया त घिटी अगरि ॾिनी वञे, अगरि गेट जो नंढो हिसो खोलियो वञे। पर इन सिलसिले खां पोइ मुंहिंजे हस्बैंड चयो फ़िलहालु इन गेट खे बंदि कर, ऐं मां ॾिसां थो पहिरियां भितियूं हणाए इनखे 7 फुट ॾे, पोइ असां सोचींदासीं, ॾिसंदासीं छा कयो वञे। पर अञा असांखे सोचण जो मौक़ो ई न ॾिनो, ठहण जो मौक़ो ई न ॾिनो, पहिरियां ई अची करे शुरू थी वियो। मूंखे सम्झ न अचे थी इहो थियो छा आहे। कुझु महले वारनि जो इहो चवणु आहे त जेको 100 साल खां हितां को रोड जेको हिन वक़्तु CC ब्लॉक बि ठहियलु आहे, हिते गैस जी पाइप लाइन विछायल आहे, हिते टेलीफोन जी लाइन विछायल आहे। जेकॾहिं कंहिंजो प्लाट हुयो त आया एॾे वॾे अरसे ताईं उन्हनि को छो एतिराज़ु कोई वारियो न? एतिराज़ मतिलबु असां उनखे प्लॉट उनखे ॾिनोसीं गैस जी लाइन विछाइण लाइ, त कोई असांखे एतिराज़ु न पियो थी सघे। ठीकु आहे, असांजे प्लॉट मां गैस जी लाइन लंघे थी, ठीकु आहे, लंघे थी, ठीकु आहे, असां ॾिनोसीं। पर इहो त न आहे त असां पंहिंजे प्लॉट खे असां हमेशह ईअं गवर्नमेंट जो करे छॾींदासीं। असांजो ज़ाती प्लॉट, असांजे ॾाॾे जो प्लॉट आहे, ऐं असां हाणे ओताक ठाहिण जे सिलसिले मां इन करे आई हुअमि अमेरिका में, हिते ओताक ठारायां, मुंहिंजो हस्बैंड अचण वारो आहे हिते। त सम्झ न अचे थी त माण्हुनि खे एतिराज़ु छो थो थिए हिन ॻाल्हि ते। नाज़रीन, महले जे रहवासियुनि सख़्तु एहतजाज कंदे हलंदड़ तामीराती कमु रोकाए छॾियो ऐं चयो त हीउ सरकारी ऐं फलाही प्लाट आहे ऐं महले जी आम गुज़रगाह बि आहे, उन करे हिते तामीराती कमु नथो करे सघिजे। वधीक उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ये प्लाट जेको आहे गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे। 100 साल, मुंहिंजी उमिरि 70 साल आहे। असांजो वालिद, असांजा पीउ ॾाॾो इन रस्ते ते घुमंदा रहिया आहिनि ऐं गुज़ारे विया। हीअ सरकारी प्रॉपर्टी आहे, मस्जिद मंज़िलगाह जी प्लाट आहे। हिननि कूड़ा कागज़ ठाराए उन ते हाणे हो रस्ते ते कब्ज़ो करणु घुरनि था, जंहिंजे लाइ उन ते मस्जिद शरीफ़ आहे विच में, उन ते कब्ज़ो करण लाइ उन लाइ असां पाड़े वारा आहियूं। असां बराबरि असांजा घर आहिनि, असांजा ॿार बच्चा ज़ाइफ़ां सभु हितां लंघनि। उन लाइ असां एहतजाज कयो, गॾिजी सॼी सभु ॿाहिरि हितां एहतजाज करे असां थाणे ते पुॻासीं। उते एप्लीकेशन दाख़िल करे मोटी पुलिस खे वठी आयासीं। हुननि पुलिस ते बि हमिलो कयो ऐं असांजे दोस्तनि ते, असांजे अज़ीज़नि ते रहंदो हमिलो कयो। अञा हुननि जो कमु हले थो। इन जे करे त असांखे 7 फारम आहे। जॾहिं त 7 फारम कूड़ो फारम ठहियलु आहे, जॾहिं तव्हां हिन जो रिकॉर्ड 100 साल जो खुलायो त मस्जिद मंज़िलगाह जी प्लाट आहे, कंहिंजो बि न आहे। उहो असली परे पाड़े जा आहिनि, उतां अची हिते कब्ज़ो करणु घुरनि था। उन जे लाइ असां सभु जेके हिन पाड़े वारा गॾु आहियूं ऐं हिन जे लाइ इहा नाजाइज़ी आहे, ज़ुल्म आहे त असांजो ॿार बचा असांखे रस्तो मिले। असीं हिन गेटियूं हणायूं, गेट कंहिंजे बि रस्ते खे हणाइबी आहे। 100 साल थियो आहे, तव्हां सर्वे करायो, इंक्वायरी करायो, DC साहिबु इंक्वायरी कराए त 100 साल खां इहो हलंदड़ आहे, 200 साल अञा बि कम से कम 100 साल अॻु में हिकिड़ो रस्तो ठहियलु आहे। मस्जिद आहे, रहमानी मस्जिद, प्लाट आहे,
असां जो अचणु वञणु आहे 100 साल असां जाया ई न असांजा वॾा त गुज़र कंदा पहिरियों कचो रस्तो उन खां पोइ उहो सिरनि जो फर्श लॻो सिरनि खां फर्श बंदि थियण खां पोइ वरी विच ते हिनखे टेलीफोन लाइन विछाई वई सुई गैस लाइन विछाई वरी सीसी ब्लॉक हो मां सम्झा थो 94 96 में सीसी ब्लॉक लॻो हीउ मेन रस्तो आहे प्लाट जो जेको टाउन कमेटी जेको मंज़ूरु कयो असांखे उहो रस्तो खपे उहो रस्तो हिननि बंदि कयो आहे मस्जिद जो पेश नमाज़ उस्ताद बिला पाण हलियो थाणे ते पाण इंटरव्यू ॾिनो अथई रस्तो ॾियो बाबा मस्जिद जो रस्तो हे रस्तो पुराणो रस्तो कॾहिं बि न उन महिल एतिरा न पिया कंदा असांजी ज़ाती प्रॉपर्टी तव्हां सरकारी लाइन छो था विसरायो टेलीफोन जी या स्विगी जी लाइन छो था हणायो या सीसी ब्लॉक छो था हणायो पंहिंजे को ज़ाती प्रॉपर्टी में को रस्तो ॾींदो आहे की पको सो बि रस्तो फर्श ब्लॉक पुराणो लॻल आहे ये अॼु सॼो पुराणो ब्लॉक लॻल आहे वरी मोहतरमा बेनज़ीर आई उन सुई गैस जी लाइन लॻल आहे अलाए केतिरनि जूं लाइनूं शिकिल आहिनि घिटीअ में इन में लॻल आहिनि उन सभिनी वीचारनि जा रस्ता त बंदि थियनि था ख़ुदा सां ख़ुदा ॼाणे थो मां इन करे न आयो आहियां ॿियनि जे लाइ मां मस्जिद जे लाइ आयो आहियां अलाह जे घर जे लाइ आयो आहियां उन सां हे ज़ुल्म आहे अलाह जे घर सां त असांखे जिंद जा अॻियों जेको प्लाट आहे इहो सरकारी आहे कंहिंजो बि कान्हे को 200 साल खां वठी इहो हिते ईअं ई पियो आहे सभई महले जा माण्हू सुख वठंदा आहिनि गाॾियूं बीहारींदा आहिनि ऐं इहा मस्जिद जेकी आहे अॻु में असां जनाज़े निमाज़ बि हिते ई पढ़ंदा हुआसीं हाणे आफ्ताब शाह जनाज़े निमाज़ जी मस्जिद होॾे ठाराई आहे उते सहूलियत आहे वण आहिनि तंहिंजे करे उन पढ़ंदा आहियूं न त उहे तारा हिते विछायल आहिनि वरी उन खां हाणे सीसी ब्लॉक लॻो आहे कंहिं बि एतिरा न कयो त मुंहिंजो प्लाट आहे हितां छो था हणो छो नथा हणो हाणे हे कब्ज़े खोर आहिनि घटि में घटि मदे जे शहर में हाणे किफ़ायत अली शाह जे प्लाट ते असांजो चङो आहे शरीफ़ ज़मीनदार आहे उन जे प्लाट ते कब्ज़ो कयो अथऊं 1 लखे में प्लाट पंहिंजो दुकानु वरितो आहे दीवान खां उनखे दीवान खां कागज़ आहिनि हर शइ आहिनि उन ते कब्ज़ो हे कयूं वेठा आहिनि मथां त असां रोज़ु हुन में पाणी था हलाइनि हिननि जो कमु ई कब्ज़ो आहे हाणे धुर जो मेन माण्हू केरु आहे उहो केरु आहिनि उहो मेन माण्हू जेकी आहे मैडम आहे उहो सदाईं ॿिए खे निशानो बणाए हुननि जी प्रॉपर्टी त मथे में कुतो बि कान्हे को हो अॻु में बि मैडम जे भाउ खे निशानो बणाए उन ते जहिड़ो कयूं जेके इहे घटि में घटि 50 FIR कंदा FIR आहिनि हर हिक ते FIR ऐं हाणे बि जॾहिं पुलिस आई त बि कमु न पिया बंदि कनि सूबेदार हिन खे चढ़ायो त बाबा कमु बंदि कयो तव्हांजूं राति जो 10 बजे ॻाल्हियूं आहिनि त हा उन खां पोइ हिन त बि हुनखे चयो कमु न बंदि कंदासीं हिते केॾो ख़्यालु कंदी आहे मस्जिद जो भला गवर्नमेंट छो न ख़्यालु कंदी आहे उन्हनि मंदरनि में अलाए केतिरा लख गवर्नमेंट ॾिए थी मस्जिदनि में रुपयो बि नथी ॾिए पोइ बि कब्ज़नि वारनि खे बि नथा रोके सघनि छा नाज़रीन मुतनाज़ प्लाट जी लोकेशन चेक करण जे लाइ SDM गड़ियासीन बि विज़िट कई असां वेरीफाई कयूं था रिकॉर्ड जो कंहिं कागज़ कंहिं ॾिनी वेरीफाई कराईंदासीं जंहिंजा कागज़ उन हिसाब सां ॾिसंदासीं अच्छा हिन वक़्तु कंहिंजी कंप्लेन आहे या छा माना को कंप्लेन जे साम्हूं आहे शहरनि कई आहे कंप्लेन त जो मस्जिद ते कब्ज़ो कयो अथव असुल मस्जिद जो प्लाट आहे उहो असां वेरीफाई कंदासीं कागज़ हिन धुराटनि जा हुन वटि नी अच्छा हिन वक़्तु माना धुरनि खे छा तव्हांजे तरफ़ां हुकुम आहे असां चऊं इहो आहे त हाल फ़िलहाल कमु बंदि कराईंदासीं जेतिरो मसइलो कपा वञो बाबा उते अमन में खलल थो पियो आयासीं हिते थोरो गड़बड़ लॻी पई अच्छा हा कंहिंजी का फरियाद वग़ैरह आहे या मतलब कंप्लेन ई मौली साहब आया जे रस्तो था बंदि कनि मस्जिद जो अच्छा हुननि जे हिसाब सां आयासीं DSP साहब आयो